मेरा दोस्तों, मदीने वारे साईं फरमायो तो तवां मां भले में भला मानू उहे आहिनि जेके पंहिंजे घर वारनि सां भलो वर्ताव रखंदा आहिनि, पंहिंजे अहल अयाल सां, पंहिंजे घर वारनि सां, पंहिंजे बच्चनि सां, ख़ुसूस बिलख़ुसूस पंहिंजी घर वारी सां, पंहिंजी ज़ाल सां सुहिणो सुठो सलूक रखे त अल्लाह ताला ख़ुदि इन मुहब्बत जे मथां नाज़ फरमाईंदो आहे। मदीने वारे साईं फरमायो अकमलुल मुमिनीन ईमाना अहसनुहुम खुलुका, मोमिननि में सभिनी खां वधीक कामिल ईमान वारा उहे आहिनि जेके सुहिणनि अखलाकनि वारा आहिनि, जेके सुठनि अखलाकनि वारा आहिनि, भलनि अखलाकनि वारा आहिनि। आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था त इहे जेके माण्हू आहिनि इहे सभिनी खां वधीक कामिल ईमान वारा आहिनि। तवजह ॾियो थोरो। मदीने वारे सां ईअं न फरमायो त कामिल ईमान वारो उहो आहे जो 30 ॾींहं रमज़ान जा रोज़ा रखे तॾहिं ईमान कामिल थी वेंदो, या 5 वक़्त निमाज़ पाबंदी सां पढ़े इहो कामिल ईमान वारो थी वेंदो। न, इहो ईमान जी निशानी आहे। निमाज़ पढ़णु मोमिन जी निशानी आहे, रोज़ा रखणु मोमिन जी निशानी आहे, ॾाढ़ी सुन्नत मुताबिक़ रखणु या सुन्नत मुताबिक़ लिबास पाइणु, इहो मदीने वारे साईं जी सुन्नतुनि ते अमल करणु ईमान जी निशानी आहे। पर ईमान जी तकमील तॾहिं थींदी जॾहिं तव्हां सुहिणा अखलाक अपनाईंदो। साईं फरमायो खियारुकुम लिनिसाइहिम, तव्हां मां भला माण्हू उहे आहिनि जेके पंहिंजी औरतुनि सां भला हलंदा आहिनि। हाणे इते साईं जन सुहिणनि अखलाकनि जी ॻाल्हि फरमाए ऐं वरी साईं जन पंहिंजी ज़ालुनि ऐं पंहिंजी औरतुनि ऐं घर जे धयाणियुनि न्याणियुनि जो ज़िक्र फरमायो आहे। यानी माण्हू ॿाहिरि भला अखलाक रखे, ॿियनि सां सुठो हले थो, वहिंवार सुठो वहे थो, माण्हू ख़ुशि अखलाकी सां ॻाल्हाए थो, पर घर में अचे त ज़ाल ते कावड़े वेठो आहे ऐं साईं मुंहिंजा मेणा ॾे ताना ॾे, या उन्हनि सां चयो बाबा हाणे ज़ाल सां को लफ़्ज़ ॻाल्हायमि त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई, कहिड़ो वॾो मामिलो थी वियो। न, मदीने वारो साईं थो फरमाए त अल्लाह ताला तव्हांखे इज़त वारो तॾहिं पाण वटि लिखंदो जॾहिं तव्हां पंहिंजे घर वारनि सां भलो हलंदव। जेकॾहिं ज़ाल सुहिणी सेबती आहे ऐं हसीन जमील आहे त उन ज़ाल नेमत आहे, हुस्न मिलियो, पर जेकॾहिं माण्हू उन सां अखलाक सुहिणा अपनाए, उन सां गॾु पाण बि सुठो अखलाक रखे, उन ज़ाल खे बि सुहिणा अखलाक सेखारे, इहो मुंहिंजा क़िबला आलम फरमाइनि था ॼण माण्हू खे हीरनि जी खाण नसीब थी वई आहे। घर में सुठा अखलाक हूंदा त माण्हू जी ज़िंदगी अमुन सां गुज़रंदी न, अमुन अमान सां गुज़रंदी। जे घर में जहिड़ो आहे त पोइ न दुकान ते मज़ो ईंदो, न साईं मुंहिंजा वापार में मज़ो ईंदो, वेठो मस्जिद में हूंदो, ध्यानु घर में हूंदो, मरी हलियो, हाणे ज़िंदगी तबाह थी वई आहे। मां घणा माण्हू ॾिठा आहिनि हिते हिन पंहिंजी दरगाह में ई वेठो हिकिड़ो मरा सफ़ा परेशान हाल, निमाज़ पढ़े पियो तॾहिं मुंहुं लथो पियो, मूं वञी पुछा कईमांसि अदा छा मसइलो आहे, को मसइलो हुजे त ॿुधा, मां फ़क़ीर तुंहिंजी मदद कयां। साईं ॿियो मसइलो न आहे, ज़ाल नथी ठहे, ज़ाल नथी ठहे, ॿियो मसइलो न आहे। सम्झा था? फर्मा बरदार ज़ाल मुड़ुस जेकॾहिं हुजनि ऐं हिक ॿिए जा वफ़ादार हुजनि ऐं जेकॾहिं सुहिणनि अखलाकनि वारो माण्हू हुजे, पंहिंजी ज़ाल सां सुठो अखलाक अपनाए, जेकॾहिं ज़ाल ते हुकुम हलाईंदो त ज़ाल मुतमइन थी उहो हुकुम मञंदी। सम्झो था? जे तुंहिंजा सुठा अखलाक हूंदा, तुंहिंजो वहिंवार सुठो हूंदो, तूं पंहिंजी घरवारी सां पंहिंजे घर में सुहिणे अंदाज़ में मेल मिलाप रखंदे ऐं सुठे अंदाज़ में तूं पेश ईंदे, हाणे तूं जेको हुकुम कंदे त उहा ॻाल्हि उहा ज़ाल मञंदी, चवंदे जेको मुंहिंजो एतिरो ख़्यालु रखे थो त उनजो ख़्यालु मां बि रखां। पर जेकॾहिं ज़ाल जी सख़्ती अखलाक अपनाइण जे बावजूद बि सख़्ती करे त उन जे मथां सबुर करे, इन सबुर ते जेके इनाम आहिनि, दुश्मननि जी ॻाल्हि ते सबुर करण खां वधीक अल्लाह अजुर इनाम अता फरमाईंदो। हज़रत बगदाद शरीफ़ जो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, मूंखे नालो ज़हन ते नथो अचे, अल्लाह माफ़ फरमाए। बुज़ुर्ग एॾो वॾो अल्लाह जो कामिल वली हुयो, एॾो वॾो अल्लाह वारो हुयो जो मदीना मुनव्वरा में वियो
ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस में पहुता त हबीबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह मां तुंहिंजो बच्चो आहियां, सैयदादो हुयो, या रसूल अल्लाह मां तुंहिंजो बच्चो आहियां, आका उते तूं मूंखे सलामनि जा जवाब ॾींदो आहीं। या रसूल अल्लाह हिते मां आयो आहियां, मुंहिंजी दिलि चाहे थी मवाजा शरीफ ते तव्हां पंहिंजो मुबारक हथ ॾियो त मां हुन हथ ते चुमी ॾियां। इन सलाम दौरान हुजूर गौसुल आज़म पीरानी पीर महबूब सुभानी मौजूद हुया, 200 ॼणा कामिल वली उन वक़्तु मौजूद हुया। मदीने वारे साईं हथ कढियो, उन बुज़ुर्ग सां हथ मिलायनि, महबूबन करीम जे हथ ते चुमी ॾिने। एॾो पोतल बानो हुयो। हिकिड़े ॾियारे हिकिड़ो मुरीद आयुसि घर में, हाणे एॾो वॾो शान वारो, तव्हां पंहिंजी ज़ाल जे नंढड़नि मेहणनि ते कावड़जी था पओ, घर में झेड़ो ऐं फसाद ऐं ॿारनि था मचाइजो। हे अलाह वारनि जो हाल ॿुधो। आयो ॾिठई त बुज़ुर्ग वेठो हुजे, किताब वेठो पियो पढ़े, घर वारी पासे में मानी पई पचाएसि, त मानी पचाए वरी हासे कारो जेको सिंधी में टिफणी चवंदा आहिनि, छा चवंदा आहियो तव्हां, टिफणी मानी बदलाइण वारी, उहो टांडनि में हीअं विझी उहा वरी बुज़ुर्ग जे मथां ज़ोर सां छंडे, वरी उनखे विझी वरी बुज़ुर्ग जे मथां उहो गरम गरम टिफणी हणे पई। त बुज़ुर्ग खे उन मुरीद जो क़िबला, हे ज़ाल तव्हां सां अहिड़ो वहिंवार थी वई। साईं फरमाया, अबा हे जेके दर्जा आहिनि इन जे करे त नसीब थिया आहिनि मूंखे, हे जेके दर्जा हे मक़ाम थिया आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि ते सब्र करण जे सदके त अल्लाह ताला अता फरमाया आहिनि। बहरहाल इहे त सब्र जी ॻाल्हि वरी वॾे पैमाने ते वञी पहुती, पर असां मुस्लमाननि जो किरदारु इहो हुअणु घुरिजे। मदीने वारे साईं फरमायो, इस्तौसू बिन निसाए खैरा, मां मोहम्मद करीम तव्हांखे वसीयत थो कयां त घर वारियुनि सां चङी रीत वक़्तु गुज़ारजो। महबूब फरमाईंदा, पंहिंजी ज़ालुनि सां सुहिणे अंदाज़ में वक़्तु गुज़ारजो। छाजे लाइ? जो हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन। क़ुरान थो फरमाए, छो त उहे तव्हांजो लिबास आहिनि, तव्हां उन्हनि जो लिबास आहियो, उहे तव्हांजो ढक आहिनि, तव्हीं उन्हनि जा ढक आहियो। सम्झो त अहिड़ा मामलात जेके माण्हू पंहिंजे वेझनि यारनि दोस्तनि सां न सहेरे सघंदो आहे, उहे मामलात माण्हू पंहिंजी ज़ालुनि खे ॿुधाईंदा आहिनि, पंहिंजी घर वारियुनि खे उन्हनि मामलात जी ख़बर हूंदी आहे, इंसान जी तबियत जी, इंसान जे आदतुनि जी, इंसान जे जिस्म जी, नफ़्स जी, ख़्वाहिशुनि जी जेका ॼाण तव्हांजी ज़ाल खे हूंदी आहे, ओड़ी ॿिए के इंसान खे न हूंदी आहे। अम्मा खे, पुट खे, पीउ खे, भाइरनि खे एतिरी ॼाण न हूंदी आहे। तॾहिं अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, इहे तव्हांजो लिबास आहिनि। समझो था, वलन तस्ततीउ अन तदिलु बैन النساء वलौ हरस्तुम फला तमीलु कुल्लल मैल फतज़रूहा कल मुअल्लकते। कुरान तो फरमाए, ऐं तव्हां खां थी न सघंदो जो हिक खां वधीक ज़ालुनि में पूरो इंसाफ़ करे सघो। जेकर 2 ज़ालूं आहिनि, वधीक ज़ालूं आहिनि, तव्हां खां न थी सघंदो। तोड़े जो उन्हनि जो हिर्स बि रखो था, तव्हांखे तमन्ना आहे त 2 ज़ालूं हुजनि, 3 ज़ालूं हुजनि, 4 ज़ालूं हुजनि, तमन्ना त कयो था, हिर्स त रखो था, पर क़ुरान तो फरमाए तव्हां उन्हनि में पूरा न पइजी सघंदो। अल्लाह अकबर। फला तमीलु कुल्लल मैल, पोइ ईअं बि न थिए जो तव्हां हिकु तरफ़ पूरा झुकी वञो ऐं ॿिए तरफ़ लाड़ो न रखो, माना हिकिड़ी ज़ाल सां इंसाफ़ कयो, ॿी ज़ाल सां इंसाफ़ न कयो, ईअं न कंदा कयो। तव्हां मुस्लमान आहियो, अदल वारा थियो, इंसाफ़ वारा थियो, हिकिड़ी ज़ाल हुजे या 2 ज़ालूं हुजनि या 4 ज़ालूं हुजनि, तव्हांजो वहिंवार उहो हुजे जेको मोहम्मद मुस्तफ़ा करीम सेखारियो। तव्हां ॻाल्हि सम्झो था, हले कोन था सम्झो? सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो त हीअ जेका, बल्कि अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, हीअ जेका ज़िंदगी आहे, ज़ुय्यिन लिन्नास हुब्बु शहवात मिनन निसा। अल्लाह ताला माण्हुनि लाइ ख्वाहिशुनि जी चाहत सिंगारी आहे, तन में जिन में ज़ालूं ऐं औलाद सोन चांदी आहिनि। माना ज़िंदगी जेका हीअ आहे, अल्लाह तव्हांजी ज़ालुनि जे ज़रिए सिंगारी आहे, उन सां गॾु औलाद, बच्चा, ॿार, दुनिया जूं ॿियूं नेमतूं। पर ख़ुसूसन अल्लाह ताला पहिरियां ज़िक्र फरमायो, हीअ जेका इंसान जी हिन दुनिया जी ज़िंदगी आहे न, इन ज़िंदगी खे अल्लाह ताला ज़ालुनि जे ज़रिए सिंगारियो आहे। तव्हांजूं ज़ालूं तव्हांजी ज़िंदगी जो सिंगार आहिनि, तव्हांजे ज़िंदगी जी सूंह आहिनि। हाणे लाज़मी आहे जेका सूंह हूंदी आहे, माण्हू हुनजी हिफ़ाज़त कंदो आहे,
तव्हांजो चेहरो तव्हांजे सूंहं जो साईं मुंहिंजा इशारो आहे, उहो ज़ाहिर आहे। हिन खे तव्हां मिटी लॻण न ॾींदव, ॾाढ़ी ते गंदगी लॻण न ॾींदव, तव्हां पंहिंजे कपिड़ा इंसान जे सूंहं जो सबबु आहिनि, उन्हनि खे मेरो थियण न ॾींदव, मुंहं ते मेराण न लॻंदी, जो ॿाहिरां सफ़र करे ईंदो धूड़ मिटी लॻी वञे उनखे साफ़ कंदव। अलाह जो क़ुर तो इशारो ॾे, तव्हांजो ज़ालूं तव्हांजो सींगार आहिनि, उन्हनि ते गिरदो गुबार अचण न ॾियो, उन्हनि जी हिफ़ाज़त करणु तव्हांजो कमु आहे, उन्हनि सां सुठो वहिंवार रखणु तव्हांजो कमु आहे। भला मुस्लमान उहे आहिनि जेके मदीने वारो साईं थो फरमाए पंहिंजे घर वारनि सां भलो वहिंवार वेही ॾेखारनि, पंहिंजे घर खे अमुन अमान सां क़ाइमु रखे ॾेखारनि। ऐं मदीने वारे साईं फरमायो त अय्युमा इमरातिन मातत व ज़ौजुहा अन्हा रादिन दखलतिल जन्नत। हे वरी औरतुनि जे लाइ आहे, औरतूं राज़ी कोन थींदियूं न मुड़सनि खां, भलो वहिंवार वहे तॾहिं मुड़स ते कावड़ियूं वेठियूं हूंदियूं। हिकिड़ी हदीस आहे, साईं फरमायो ज़ालुनि खे ॿ वादियूं सोन जूं जे मुड़स ॾे, ॿ जबल सोन जा या ॿ वादियूं आहिनि सोन जा ॾे, त ज़ाल वरी ॿियनि सरतियुनि सहेलियुनि खे चवंदी अदगी मुड़स त मूंखे कुझु ॾिनो ई कोन्हे को, आओ की न जन ॾंद कढिया से सताया वेठा आहिनि। सुभान अल्लाह। उन्हनि औरतुनि खे मदीने वारे साईं फरमायो त उहा औरत जेका इन हाल में मरी वञे जो उनजो मुड़स उन ॾे राज़ी आहे, ॿिया अमल अथसि न अथसि, ॿियूं नेकियूं न कयूं आहिनि या न कयूं आहिनि, पर उहा ज़ाल जेका पंहिंजे मुड़स सां सुठो वर्ताव रखे, सुहिणो वर्ताव रखे, उनजे ॾिनल मामला ते राज़ी रहे, कचे पके में उन सां ख़ुशि रहे, ऐं उहा ज़ाल पंहिंजे मुड़स जी दिलि जी आज़ारी जो सबबु न बणिजे, उहा ज़ाल जेका पंहिंजे मुड़स सां बुरो वर्ताव नथी रखे, उनजे ॾुख में उनजे सुख में शरीक रहे, कर्ज़नि मर्ज़नि में साईं मुंहिंजा लाहन चाढ़नि में, ज़िंदगी में कॾहिं उरूज आहे, कॾहिं ज़वाल आहे, कॾहिं माण्हू भाकुर में, कॾहिं भरीअ में, सिंधी में चवंदा आहिनि, उन हर हाल में ज़ाल वफ़ादार पंहिंजे मुड़स सां राज़ी रहे। मदीने वारो साईं तो फरमाए जे मुड़स जी दिलि राज़ी कयईं, इहा ज़ाल ॿियो अमल करे न करे मुड़स खे राज़ी रखियईं, अल्लाह ताला हेॾा मरंदी होॾा हुनखे जन्नत में दाख़िल फरमाए छॾियो। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमाए इज़ा बाततिल मरअतु, जेकॾहिं का औरत बग़ैर कंहिं उज़्र जे पंहिंजे मुड़स हाजिरतन फिराश ज़ौजिहा, पंहिंजे मुड़स जे बिस्तरे खां अलॻि रहे, बग़ैर कंहिं हाजत मुराद आहे त जन औरतुनि ते महीने जा ॾिहाड़ा ईंदा आहिनि, उहा ॾींहं न हुजनि, ईअं मुड़स खां बिस्तरो अलॻि करे छॾे उहा औरत जेका मुड़स सां अजायो झेड़ो करे या हक़ ते ई हुजे तॾहिं बि झेड़ो करे, ईअं अलॻि थी वञे। मदीने वारे साईं फरमायो मुड़स खां बिस्तरो जुदा करे सुती आहे, लानत हा अल मलाइकतु हत्ता तुस्बिह, सॼी रात अल्लाह जा मलाइक उन औरत ते लानत वसाईंदा रहंदा, उन जे मथां रब जा मलाइक फिटकार विझंदा आहिनि उन औरत जे मथां जेका मुड़स सां नाहक कावड़जी बिस्तरो अलॻि करे वञी सुती आहे। मदीने वारे साईं फरमायो आहे उहा औरत जेका मुड़स जे इजाज़त खां बग़ैर घर खां ॿाहिरि निकिरे, उन औरत जे मथां बि अल्लाह जी लानत आहे, जेसीं घर वापसि मोटी नथी अचे। को मामिलो थी वेंदो न त ज़ालूं वरी मुड़स खां कावड़जी पंहिंजे पीउ जे घर हली वेंदियूं, माइटनि जे घर हली वेंदियूं, वञी वेही रहंदियूं, हे मुड़स वीचारो सतायो वेठो आहे जो मिनथूं पियो थो करे, ख़ुदा जो वास्तो थी हल मुंहिंजे घर हल, महिरबानी कर मुंहिंजे घर अच, मिनथूं मेड़ूं पटका पलांद हे निभागी रन, साईं मुंहिंजा मुड़स खां जुदा थी ऐं अलॻि वञी घर में वेही रहे बिना इजाज़त जे। मदीने वारो साईं थो फरमाए मुड़स जी इजाज़त खां बग़ैर घर खां ॿाहिरि निकिती आहे, जेसीं घर वापसि मोटी नथी अचे अल्लाह ताला हुनजे मथां लानत विझंदो आहे, अल्लाह जा मलाइक हुन ते फिटकार विझंदा आहिनि। ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो? हज़रत सईदा तय्यबा ताहिरा ख़ातून जन्नत सईदा फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा हिकिड़े ॾियारे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आई। हाणे बीबी साईं जे बारे में मूं तव्हांखे ॿुधायो त एॾी शान वारी जो जॾहिं ईंदी हुई त महबूब सुहिणा अम्मा साईं जे इस्तक़बाल में उथी बीहंदा हुआ, फरमाईंदा फातिमा तो मां जन्नत जी सुरहान थी अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह, हदीस जो मफ़हूम आहे, मूंखे मुकम्मल हदीस यादि न आहे, पर साईं खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हिकिड़ो दफ़ो अली मूंखां नाराज़ थी वियो, मुंहिंजो वर मुंहिंजो घोट अली नाराज़ थी वियो, पोइ उनखे राज़ी करण जे लाइ मूं पंहिंजी गंदी लाइ उनजे कदमनि ते रखी, मूं चयो अली मूं ते राज़ी थी पोइ या रसूल अल्लाह अली मूंसां परची पियो,
मदीने वारे साईं फरमायो फातिमा जे अली के नाराज करी हाँ तो मां मोहम्मद करीम तो सा राजी न थिया हाँ मुंहिंजी रज़ा तॾहिं आ जॾहिं ज़ाल मुड़स पाण में राज़ी हुजन मुड़स ज़ाल ते मुड़स राज़ी हूंदो तॾहिं मां मोहम्मद करीम उन्हनि ते राज़ी थींदुसि पंहिंजी न्याणी जे तंबीह फरमाए नबी सोना असांजी ज़ालुनि जी कहिड़ी हैसियत आहे मदीने वारे साईं जी रज़ा तॾहिं मिलंदी जॾहिं ज़ाल मुड़स पाण में खीर खंड हूंदा ख़ुसूसन इन घरेलू ज़िंदगी में औरतुनि जो घणो मामिलो आहे तॾहिं मां चंद हदीस तव्हांखे ॿुधायूं इहे वञी पंहिंजी ज़ालुनि खे ॿुधाइजो अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾींदो अल्लाह असांजे घरनि खे अमुन ऐं सुकून वारो बणाए अल्लाह असांजे घरनि खे फितननि खां फसादनि खां बदनज़रियुनि खां हासिदनि खां महफ़ूज़ फरमाए ऐं ख़ुसूसन पंहिंजे घर में न गैर औरतुनि खे घणो वेहण न ॾींदा कयो 12 औरतूं ईंदियूं पोइ अची गिला कंदियूं गीबत कंदियूं अॼु हीअं थियो हूअं थियो हिकिड़नि जो पंहिंजो घर टुटो पियो हूंदो आहे पोइ उहे औरतूं चाहींदियूं आहिनि त ॿियनि जा बि घर टुटल हुजनि अहिड़ियुनि औरतुनि खे पंहिंजे घर में बचण न ॾींदा कयो पंहिंजे घर वारनि जी संभाल रहो उन्हनि जो ख़्यालु रखो उन्हनि जे उथण वेहण जो ख़्यालु रखो तव्हांजे घर में कहिड़ी औरत अचे थी कहिड़ी ॻाल्हि थिए थी कहिड़ी गुफ़्तगू थिए थी कहिड़ी कचहरी थिए थी उन ते बि नज़र रखंदा कयो तव्हांजी घरवारी को वर्गलाइण वारो त न आहे फितननि फसादनि में मुब्तला करण वारो त न आहे ख़ुसूसन ज़ालुनि खे जे मोबाइल ॾियो था त उन मोबाइल जी बि जांच लहंदा कयो उन जी बि संभाल लहंदा कयो त रब्त ताल्लुक राब्ता कंहिंसां गॾु आहिनि गैरतमंद मर्द जो कमु आहे त पंहिंजी घर वारियुनि जे उथण वेहण जो ख़्यालु रखे उन्हनि ते नज़र रखे इन में इहो न आहे त माण्हू को शकी मिज़ाज आहे या पंहिंजे ज़हन में को ग़लति ख़्यालु विझो वेठो आहे न इन मां मतिलबु इहो आहे त असांजे घर जो सुकून बरक़रार रहे अमन अमान बरक़रार रहे ऐं पुलिस छाजे लाइ मुक़ररु आहे इन जो मतिलबु आहे शहरनि में पुलिस मुक़ररु आहे माना सभई चोर आहिनि या सभई बिगड़ियल आहिनि सभई जहिड़नि में मुब्तला आहिनि न को फितनो पैदा थिए त उन्हनि ते नज़र रखी वञे पुलिस इन करे मुक़ररु आहे घर में बि इन हिसाब सां नज़र रखंदा कयो तव्हां वॾी सोच पैदा कयो वॾी सम्झ पैदा कयो पंहिंजे बचनि ते ज़ालुनि ते घर वारनि ते नज़र रखो त घर में अमुन ऐं सुकून पैदा रहंदो अल्लाह ताला शाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह आमीन।